अस्सलाम वालेकुम दोस्तों, सलाम या हुसैन जी। तो दोस्तों शमन अली मिराली जो ही मोबाइल नंबर आहे 20 ही काफ़ी पुराणो एल्बम है। ही उन दौर जो एल्बम है जै दौर में मतलब साउंड सिस्टम न हुयो तो इन आज़ादारी में साउंड सिस्टम तो गलत है गलत है। इन दौर में माना ये जेके भी नुआ पढ़ंदा हुआ तो पाण के किताब या बुक हणी करे मिसाल आवाज़ वो कंदा हुआ तो ॼणो मातम पियो थिए। सो हाणे जदीद दौर अची वियो आहे, उन में साउंड सिस्टम अची वियो आहे। साउंड सिस्टम आहे गलत। जेके भी तव्हां मुझे इन वीडियो के ॾिसो था ॿुधो था, तव्हां पाण मूंखे कमेंट्स में ॿुधायो त ही साउंड हिननि ॾींहंनि में सही है या गलत है तो साउंड नी साउंड गलत है। पर उन दौर में मतलब त ये असली नुआ मिसाल पढ़ाया विया जेके ये असली नुआ हाणे भी आहिनि, पर उन में ये है त ॾिसो न हाणे साउंड हलन था, साउंड ना है मनो आहे इहो सम्झो आहे गलत आहे। उन दौर में माना किताब या बुक हणी हिक ॿिए खे आवाज़ कंदा हुआ या सीने ते हथ हणंदा हुआ। ही उन दौर जो एल्बम अथव 1987 में रिलीज़ थियो एल्बम। काफ़ी माण्हुनि खे ख़बर भी न हूंदी इन एल्बम जी। काफ़ी माण्हू जेके नए दौर जा सब परस्तार आहिनि उस्ताद जा उन्हनि खे ख़बर ही कोन्हे का उस्ताद जा एल्बम भी निकतल आहिनि। ही जेको असांजो कमु आहे तव्हां ॾिसो था, जेकॾहिं तव्हांखे वणे थो त वीडियो खे पाण ई लाइक कंदा वञो, छो जो तव्हांजे लाइ अहिड़ा काफ़ी वीडियो असां रखंदा वेंदासीं जीअं तव्हांखे भी ख़बर पए, काफ़ी ॿिया परस्तार आहिनि उन्हनि खे भी ख़बर पए। ही एल्बम 1987 में भरिसां जेको हिन सां गॾु आहे उस्ताद सां उहो आहे शाइर गोहर गदाई। नालो तो ॿुधो ही हूंदो, काफ़ी कलाम भी लिखिया आहिनि, पर घणो मतलब हिन पासे रुझान आहे हिन जो। एल्बम जो टाइटल है मज़लूम की कहानी, मतलब ही उर्दू में एल्बम है। सुठो एल्बम आहे, बेहतरीन आहे। हिन जा काफ़ी एल्बम आहिनि। हिन कंपनी में 7 एल्बम 8 आहिनि उस्ताद जा, पर 9 कया विया आहिनि, मिक्स में हिकिड़ो नओं एल्बम आहे। हाणे हिन जो पहिरियों नुओ आहे मुस्तफ़ा की आल को इतना सताया गया, शबीर करबला में हक की बात कही। उन खां पोइ मज़लूम की कहानी कैसी है। उन खां पोइ आहे ज़ैनब ने कहा रोकर। उन खां पोइ आहे तीर न चलाओ ज़ालिम। उन खां पोइ आहे मेरे आका करबला में तन्हा रह गए। उन खां पोइ आहे शाम का आया जब बाज़ार। उन खां पोइ आहे ए इब्ने अली तेरा। ही एल्बम हिते पूरो आहे, 8 नुआ आहिनि हिन में। दोस्तनि खे खपनि त पोइ असां व्हाट्सएप ते ॾींदासीं। असां ही अपलोड कयूं, पर असांखे कंपनी वारा रखण नथा ॾियनि, रखूं था त कॉपीराइट थो अचे। सो इन करे नथा रखी सघूं। इन करे बस वॉइस ओवर करे तव्हांखे ॿुधायूं था हिन में कहिड़ा आहिनि। दोस्तों ठीकु आहे। ॿिया भी एल्बम आहिनि, उहे भी शामिल कंदासीं। इन खां पोइ 15 एल्बम रखंदासीं। ठीकु आहे दोस्तों, उम्मीद कयां सभु ठीकु हूंदव।